गुरु महिमा। गुरु ज्ञान ॾेई वेंदा आहिनि, हिकु पहचान ॾेई वेंदा आहिनि। गुरु तव्हांखे तव्हांजे अंदरि छिपियल इंसान ॾेई वेंदा आहिनि। कई कड़वा सबक सेखारे वेंदा आहिनि। इन तरह सां ज़हर खे बचण वारो हिकु अमृत पान ॾेई वेंदा आहिनि। गुरु खे प्रभु खां घटि न ॼाणिजो। प्रभु जी वांगुरु ई गुरु भी मिटीअ में प्राण भरे वेंदा आहिनि। गुरुअ जो मिलाप, गुरुअ जो सत्संग ऐं नाम जो मिलण ऐं नाम जी कमाई करण जो मौक़ो मिलणु ॾाढे वॾे ऊचे भाग्य जो नतीजो आहे असांजो। न त अगरि गुरु बि मिलियो, सत्संग बि मिलियो, नाम बि मिलियो, लेकिन नाम जी कमाई न कई त कोई फ़ाइदो न।